अच्छा हूँ असां छा जॾहिं असां का शइ सिखंदा आहियूं न उस्ताद हूंदो आहे न पोइ खणी केतिरो बि माण्हू उन सां फ्री थी वञे या कुझु बि पर उस्ताद हूंदो आहे त हिकिड़ो डपु हूंदो आहे जॾहिं तव्हां नवां नवां सिखणु विया त छा थोरा घणा कंफ्यूज़ हुयो त कीअं था सिखूं हेॾो वॾो रागी आहे छो त उस्ताद बाबे सां मां अवल ई माना गाने ॿुधण खां अवल 2-3 साल माना ईअं उस्ताद सां गॾु मेलनि में माना ॻायोसीं। अच्छा माना उस्ताद जो सॻो ॿुधल न हुयो। पोइ असांजे लारकाणे में माना मुंहिंजी माना ख़ुशिनसीबी इहा चइजे जो छो त मां उन दौर में जेॾी महिल मां सिखां पियो त न मां वॾो ॻाइणो हुउसि न मूंखे केरु सुञाणे पियो न की कंहिंखे कीअं ख़बर ई हुई त हिकिड़ो मुंहिंजो उस्ताद हुयो उते लारकाणे में इमदाद अली मंगड़ार। अच्छा पहिरियों मां उन खां सिखियुमि। पोइ माना उस्ताद पंहिंजे उनखे ई ॿुधाईंदा बाबा न ॻाल्हि इहा आहे त मां राग सिखियो आहियां अबे जलाल जे करे हे यकतारो बि अबे जलाल खे ॾिसी करे ऐं मां खयो आहे ऐं मुंहिंजे हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश आहे त मां अबे जलाल जो शागिर्दु थियां ऐं तूं नाराज़ न थी जाए। पोइ मुंहिंजी भलाई माना इन में थी त हाणे मेलाप जीअं कुदरत जे पासे असां थियणो हूंदो आहे हाणे जलाल चवंदो हिकिड़ो वॾी हस्ती हाणे मां हिकिड़ो नंढड़ो माण्हू उन सां मिली कीअं सघां छो त हूअं ॻाइणो न हुजां त मिली वञा हा रज़दार माण्हू हर को मिली सघे थो न पर मां वरी शागिर्दी वारे हिसाब में जो आयुमि त इहा दिलि में तमन्ना हूंदा त ख़ुदा करे त किथे न किथे अबे जलाल जो को दीदार थी पई हिन सां कचहरी थी पई। पोइ असांजे लारकाणे शहर में रुबीना हैदरी ऐं गुल हसन मीरानी हिकिड़ा वॾा फ़नकार हुया जेके डूड जम जो हिकिड़ो माना मशहूरु हुया सॼी सिंध में। पोइ मेलनि जे हिसाब में उहे उते प्रोग्राम बि कंदा हुया। पोइ उन्हनि जे भाउ जो हिकिड़े नंढनि नंढनि मेलनि में मूंखे ॾिठो कयो यार गुल हसन मीरानी सां मुंहिंजी दोस्ती हुई। पोइ उन चयो त माना पोइ उहे मूंखे माना ठेठ जी दुनिया में वठी विया मेले लेन में त उते उस्ताद बाबो जलाल साईं उते त मौजूदु हूंदो ई हूंदो हर मेले में हुनखे घुराईंदा हुया न त उहो मेलो ई अधूरो हो जंहिंमें जलाल चांडियो न हुजे। तो उते पोइ इन सिलसिले सां मां बि वञी मेलनि में वियुमि त पोइ उस्ताद जो ठेठ जुदा हूंदो ऐं मुंहिंजो जुदा हूंदो रुबीना हैदरी वारनि सां। पोइ त कना त को हीअं वञी उस्ताद बाबे जे पेरें पई हुन खां दुआ पिनी वरी अची स्टेज ते ॻाईंदो हुउसि। माना इहा हिकिड़ी तलब तमल उस्ताद जो गानो ॿुधल मूंखे न हुयो। तंहिंखां बाद में उस्ताद बाबे सां मुंहिंजो मोरे में माना वञी गानो ॿुधायोसीं।